दिल बाजार ते मुंह दरवाज़ा सीना शहर डसेंदा हो। रूह सौदागर नफ्स है रहजन जेड़ा हक दा राह मरेंदा हो। जान तोड़े ए नफ्स न मारी तां ए वक्त खड़ेंदा हो। करदा है ज़ाया वेला बाहू जानू ताके मरेंदा हो। तर्जुमो ऐ दरवेश दिल बाजार जे मिसल आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ इरफ़ानी हक़ीक़त जा मोती मौजूद आहिनि। मुंहुं हिकु दरवाज़ो आहे ऐं सीनो हिकु वसी शहर ॾिसण में अचे। रूह सौदागर आहे ऐं नफ़्स लुटेरो आहे जेको हक़ जे रस्ते खे बंदि करे थो। ऐं दरवेश जेसि ताईं हिन नफ़्स रहज़न खे न मारींदे तेसि ताईं इहो ग़फ़लत में रखी तुंहिंजो वक़्तु ज़ाया कंदो रहंदो। ऐं बाहू इहो नफ़्स ज़िंदगी जो क़ीमती वक़्तु ज़ाया करे थो ऐं इन्ही ग़फ़लत में ज़िंदगीअ जा दरवाज़ा बंदि करे थो। अल्लाह